बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। भलारे प्रोग्राम में अल्लाह ताला तवाई असां खे अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। अल्लाह मिठड़े खां दुआ है त अल्लाह ताला तवाई असां मिड़नी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पांजे रज़ा जी ख़ातिर पांजे बारगाह में मंजूर ऐं मक़बूल करण फरमाए। जिन दोस्तन ही प्रोग्राम रखियो आ या इन में हिस्सो वरतो आ, अल्लाह बाजारे खां दुआ है त अल्लाह ताला उन्हनि जे माल इज्जत औलाद में बरकत अता फरमाए। मोजाए अमाजा मेहमान मोहतरम मेहमान खास हजरत मुफ्ती साहब जन आहिन। इंशाअल्लाह उहे अमा के घणो कुछ ॿुधाईंदा। मां तव्हांजे इलाइक़े जो बार बार अचण वारो, पोइ भी मूंखे खुशी आ त बार बार अचण खां पोइ भी अमा जो मूंसां ताल्लुक़ ऐं प्यार, इहा प्यार जी भी निशानी आ। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला इहो दीनी ताल्लुक़ तव्हां असांजो तव्हां हयात कायम ऐं दाइम रहाए। मूंखे भी टाइम घणो ॾिनो वियो आहे, हे दस्तो पननि जो हथ में ॾिनो वियो आहे। सिंधीअ में चवंदा आहिनि त पंहिंजी दिलि हिकु शइ ते हूंदी आहे, वरी भला संगत जो भी एतिराम। बहरहाल कुछ उन्हनि जी फरमाइश, कुछ पंहिंजो अंदाज़। शुरुआत कयां थो, ॿुधल त हर शइ आहे। उहो मूंखे हिकिड़ो दोस्त चए पियो, साईं नवां शेर, मां सऊदी अरब में हुयुमि, उते हिकिड़ो शेर चयो खयूं वियो हुउमि हितां, उते वञी चयमि पहिरियों दफ़ो, वरी जॾहिं मोटी आयुमि त चईं को नओं शेर असांखे ॿुधायो। मां चयो तोखे नओं ॿुधायां थो। शुरू जो कमु चईं इहो त तव्हां ॿुधो आहे। अॼुकल्ह हे मामिलो अहिड़ो थी वियो आहे जो को माण्हू किथां ॻुझो नथो रहे। दुनिया जे कहिड़ी कुंड में बि तव्हां ॻायो त उहो माण्हुनि ते पहुची थो वञे। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे, वइन तउदू नेमतल्लाहि ला तुहसूहा। मां अल्लाह जेके तव्हां ते एहसान कया आहिनि उन्हनि खे शुमार करण ते ईंदव त ॻणी न सघंदव। एतिरा अल्लाह जा एहसान, उहे न मथे जे चोटीअ खां वठी पेरनि जे नहनि ताईं। अल्लाह ताला फरमायो त मां इंसान ते एॾा एहसान कया आहिनि। फरमायो वइन तउदू नेमतल्लाहि ला तुहसूहा, जेकॾहिं शुमार करण ते ईंदो त ॻणी न सघंदो। जिन माण्हुनि जे मथे ते वार न आहिनि उन्हनि खां पुछो त वार भी अल्लाह जे एहसाननि मां हिकिड़ो एहसान आहे। ॿी ख़बर न हुजे त भला इहा त ख़बर हूंदव न त मिस्टर नवाज़ शरीफ़ पंहिंजे मथे ते वार पेवंद कराया, माना त वार भी अल्लाह जी नेमत आहे। वारनि खां वठी ओ पेरनि जे नहनि जे चोटनि ताईं इंसान ते एहसान एहसान एहसान। पर फरमाए त वॾो एहसान तव्हां ते इहो कयो अथमि जो मुहम्मद करीम तव्हांजे जिन्स मां तव्हां ॾे मोकिलियो अथमि। वॾो एहसान अल्लाह ताला जो इहो एहसान खोड़। पर अॼु जेको मुंहिंजे आॾो शेर आयो आहे उहो एहसाननि मां हिकिड़ो एहसान आहे पाणीअ जो। अबा छा जो? जिन इलाइक़नि में पाणी न आहे, तव्हांजो वञणु शायदि उन्हनि इलाइक़नि में घटि थियो हूंदो, मां त पूरी सिंध में घुमा पियो। किन इलाइक़नि में पाणीअ जो एॾो फुक़दान हूंदो आहे जो सच पुछो पाणी जेको असांजे आॾो आंदऊं, मां उहो पाणी पी न सघियुसि। रहणो हो, मजबूर हुयासीं, उहो चाहे पीते पियूं पिया मजबूरन, बाक़ी पाणी वात ॾे आणे करे पियूं ईअं न पिया पी सघूं। एॾो पाणी बसि ख़तरनाक हो। अल्लाह जो एहसान आहे असांजे इलाइक़नि ते। अल्लाह ताला असांखे पाणी अणमयो ॾिनो ऐं सवलो ॾिनो, सस्तो ॾिनो। जाते पाणीअ जे लाइ को नलको बोर करायो, अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह पाणी भलो। मां जे आॾो अॼु शेर शुरुआत इन सां थो कयां, अल्लाह जे एहसाननि मां हिकिड़ो एहसान पाणी। उन खां बाद में मां घणनि मौज़ूअनि ते मूंखे हे लिस्ट ॾिनी वई आहे, कोशिशि कयां थो जेतिरो हली सघे। हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं ते सलात शुमारी पढ़ायो, पढ़ो सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। एहसान एहसानने में हिकिड़ो ही बियार बजो, अजब एहसान एहसानने में हिकिड़ो ही बियार बजो। अजब एहसान एहसान ने में हिकड़ो ही प्यार बजो
खुदा मखलूक पांजी अलाए पानी अणमयो खलक्यो अजब बहरहाल ये तरीका अॼुकल्ह थिया आहिनि। मूंखे यादि आहे 1969 खां मां नात जी शुरूआत कई आहे। तव्हां मूं केतिरा ॼावल न 1969 तॾहिं असां बीहंदा हुआसीं सीनो ताणी करे हथ हेठि हूंदा कंहिं महिल वरी हथ निमाज़ वांगुरु ॿधंदा हुआसीं कंहिं महिल वरी हथ ईअं पोयूं बि ॿधंदा हुआसीं कंहिं महिल ईअं खीसनि में हथ विझी करे मोड़ू चवंदा हुआसीं। इहे दौर हुया कॾहिं आ करे शुरू कंदा हुआसीं। हाणे होरिया नवां नवां तरीक़ा थींदा था वञनि। मां कोशिशि कंदो आहियां त कंहिंखे चवां न त तव्हां सुभान अल्लाह चओ। नौजवान त कंदा आहिनि बहरहाल मां पाण इन में कोशिशि में हूंदो आहियां त जीअं पाण कंहिंखां सुभान अल्लाह निकिरे त मज़ो अचे। चई अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ही ॿिया रब जो खुदा मखलूक पंहिंजी अलाए पाणी अणमयो खलक्यो अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ही ॿिया रब जो न हिन जो रंग आ पंहिंजो मगर हर रंग में थो पए न हिन जो रंग आ पंहिंजो मगर हर रंग में थो पए विझो गाढ़े में गाढ़ो थे जिसाए में तसाओ थे विझो गाढ़े में गाढ़ो थे जिसाए में तसाओ थे जे नीरे में तनीरो थे जे नीरे में तनीरो थे जे हैड्रे में तथे हैड्रो अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ही ॿिया रब जो। मां भी मजबूर हाँ अदा मां इन पैसनि जे खिलाफ़ आहियां जेके परे खां पैसा उछलाए छॾनि। मूंखे इहा ॻाल्हि घटि वणंदी आहे तंहिंजे करे दोस्तनि खे इहा तकलीफ़ न करणु खपे। पैसो इहो उछलाए करे ॾियणो वरी उहो ॿियो परेशान थिए मां बि हेॾां वेठो ॾिसां त हुन उछलियो हुन ॾिठो मूंखे बि तकलीफ़ थींदी तव्हांजा पैसा सही नमूने मूं वटि न पहुचंदा। तंहिंजे करे इहा तकलीफ़ जेकॾहिं कंहिंखे करणी आहे त ईअं न करे। चई त अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ही ॿिया रब जो खुदा मखलूक पंहिंजी अलाए पाणी अणमयो खलक्यो अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ही ॿिया रब जो भले गर्मी हुजे केॾी बि नलकनि में थधो पाणी भले भले गर्मी हुजे केॾी बि नलकनि में थधो पाणी कजे थो तड़ो अंदर ठारे तो जिस्मनि में थधो पाणी ऐं सर्दीअ में गरम पाणी ऐं सर्दीअ में गरम पाणी अंदर नलकनि में आहूंदो अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ही ॿिया रब जो खुदा मखलूक पंहिंजी अलाए पाणी अणमयो खलक्यो अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ही ॿिया रब जो पवे थो भाॼी मानीअ में खसे तिन जी नथो लज़त पवे थो भाॼी मानीअ में खसे तिन जी नथो लज़त पवे थो भाॼी मानीअ में खसे तिन जी नथो लज़त पवे शरबत याली में मटे तिन जी नथो लज़त पवे शरबत याली में मटे तिन जी नथो लज़त पो शरबत सां मिठो थे थो पो शरबत सां मिठो थे थो ऐं लीमे सां खटो थे थो अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ही ॿिया रब जो खुदा मखलूक पंहिंजी अलाए पाणी अणमयो खलक्यो अजब एहसान एहसाननि में हिकिड़ो ही ॿिया रब जो लटो कपिड़ो बदन नापाक धोइण सां थे पाकाई लटो कपिड़ो बदन नापाक धोइण सां थे पाकाई उञारनि जी थो उञ लाहे अता रब छा त फरमाई उञारनि जी थो उञ लाहे अता रब छा त फरमाई मिठो पाणी मिठो लेकिन
मिठो पानी मिठो लेकिन फिके जो आ मज़ो को बियो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही ॿिया रब जो खुदा मखलूक पांजी अलाई पानी अणमयो खलकियो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही ॿिया रब जो बनन में पोख सारियूं कणिक जूअर जाम पोखियूं था बनन में पोख सारियूं कणिक जूअर जाम पोखियूं था या मेवा अंब केला सूफ लीमा आम पोखियूं था या मेवा अंब केला सूफ लीमा आम पोखियूं था पवे तो सभ में हिकु पाणी पवे तो सभ में हिकु पाणी त सभ जो ज़ाइको पंहिंजो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही ॿिया रब जो गरम या सर्द मेरो साफ़ कहिड़ो भी हुजे पाणी गरम या सर्द मेरो साफ़ कहिड़ो भी हुजे पाणी भरियल कंहिं बाहि भड़कियल खे विसाए थो सघे पाणी गरम या सर्द मेरो साफ़ कहिड़ो भी हुजे पाणी भरियल कंहिं बाहि भड़कियल खे विसाए थो सघे पाणी हकीकत खे मञींदो हकीकत खे मञींदो सम्झंदड़ इंसान आ हर को अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही ॿिया रब जो विझे थो गारे में पानी त माण्हू घर बनाए थो विझे थो गारे में पानी त माण्हू घर बनाए थो चखण सां ज़ाइको पानी रफ़ीक अहमद ॿुधाए थो चखण सां ज़ाइको पानी रफ़ीक अहमद ॿुधाए थो मिठो खारो या कौड़ो मिठो खारो या कौड़ो पानी हूंदो आहे कम जहिड़ो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही ॿिया रब जो खुदा मखलूक पंहिंजी अलाई पाणी अणमयो खलकियो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही ॿिया रब जो दिल में जाए तोखे दिल में जाए तोखे मुर्की मिठा दिनम महबूब मेहरबान तू आहीं जो मोहतरम दिल दिल में जाए तोखे मुर्की मिठा दिनम महबूब मेहरबान तू आहीं जो मोहतरम दिल दिल में जाए तोखे दुनिया में मुंहिंजे अचण सां बंधड़न में मुंह के बधण सां दुनिया में मुंहिंजे अचण सां बंधड़न में मुंह के बधण सां कन में अज़ान ॾिनाऊं तुंहिंजो भी नाम खयाऊं माखी ॼणो उते छॾियाऊं मूंखे ॼणो हीअं चयाऊं अरबीअ लाइ आयो आहे ॿिए कंहिं लाइ आयो नाहे हर लफ़्ज़ मुंहिंजो आ सचो हर लफ़्ज़ मुंहिंजो आ सचो अल्लाह जो कसम दिल दिल में जाए तोखे मुर्की मिठा दिनम महबूब मेहरबान तू आहीं जो मोहतरम दिल दिल में जाए तोखे धरती हिन दिलवारीअ ते अमड़ सां गॾु मुंहिंजे अबे तुंहिंजे उल्फत जो बिज पोखियो उन बिज मां आहे बाग थियो बाग जा वण फरदार थिया जेके पो गुलज़ार थिया बाग मंझां मेवा मेड़े लफ़्ज़न में वेड़े सेड़े ऐं पो लिखां थो नात मां ऐं पो लिखां थो नात मां हथ में खणी कलम दिल दिल में
में जाए तो खे मुर्की मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल दिल में जाए तो खे अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब ॾिसामा अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब ॾिसामा तोखे ही शेर ॿुधायां ॿिया भी के शेर सुणायां तुंहिंजे चेहरे खे ॾिसंदे तुंहिंजे हथड़नि खे चुमंदे मदनी सरकार मरण जो जन्नत में शाल पुॼण जो सईद रफ़ीक शाह ते सईद रफ़ीक शाह ते कादिर करे करम दिल दिल में जाए तो खे मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल दिल में जाए तो खे उन्हनि खे ख़बर हूंदी 1969 अजो अजो का ॾींहुं यार सच इहो आहे त अल्लाह जूं करम नवाज़ियूं इन नात ऐं हमद जे सदके अल्लाह ताला मूंखे पंहिंजे अखियुनि सां ॾेखारियूं आहिनि जेके मां बयान न कंदो आहियां बाक़ी अखियुनि जे आॾो बि आहिनि ऐं अल्लाह जो फज़ल ऐं करम हले थो मां ओड़ो जो ओड़ो आहियां उन्हीं अंदाज़ में आहियां जेको अल्लाह ताला मूंखे मोड़ खां ॾिनो आहे रब खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शायदि आख़िरी घड़ीअ ताईं पंहिंजी ऐं पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी इहा सना मुंहिंजे ज़बान ते जारी रखंदो बहरहाल ज़माना मरहला आया वया पियो जहान हले अल्लाह ताला मुंहिंजी हिफ़ाज़त फरमाई अॼु ॾींहं ताईं मां कंहिं शइ जी रख न कई जो मां थधो पानी न पियां बोतल न पियां संबोसो न खावां वाह ॿिया छा चवां पापड़ न खावां जेकी शइ ईंदी आला चवंदो आहे खाई रब जे हुन खाईंदो आहियां वरी रब जो फज़ल कॾहिं ईअं बि थींदो आहे इंसान आहियां इंसान ईअं थकिजी पवंदो आहे ओजागा मूंखे कुराड़ो बि करे विया ओजागा मूंखे थकाए बि विया सच इहो आहे सफ़र 100 200 300 किलोमीटर पर राति जो मोटी वरी घर ज़रूरु अचां पोइ चाहे ॿ थी वञनि 3 थी वञनि ॿिए हंधि रहणु मज़ो न ॾींदो वरी घर मोटी वरी सुबुह जो अल्लाह ते तवक्कल वरी हली था पऊं रब जो फज़ल मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां थो पंहिंजे अखियुनि सां ॾिसां थो तॾहिं इहे ॻाल्हियूं कयां थो अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला अॻिते मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो हे दोस्तनि मूंखे घणो ही लिस्ट लिखी ॾिनी आहे मां कोशिशि इहा कयां थो चवनि था न न परे के महबूबे खुदा मंजूरे खुदा संसार बण्यो आ तुझे करे महबूबे खुदा मंजूरे खुदा संसार बण्यो आ तुझे करे हिन दुनिया जे हर गोशे में हिन दुनिया जे हर गोशे में गुलजार बण्यो आ तुझे करे महबूबे खुदा मंजूरे खुदा संसार बण्यो आ तुझे करे 77 में 62 नंबर में चयो तो वरी अॼु चवां थो शायद विच में कॾहिं मौक़ो न मिलियो आहे ते महबूबे खुदा मंजूरे खुदा संसार बण्यो आ तुझे करे हिन दुनिया जे हर गोशे में गुलजार बण्यो आ तुझे करे महबूबे खुदा मंजूरे खुदा संसार बण्यो आ तुझे करे हिन तख्ते दुनिया ते आया बुजुर्ग ऐं भलारा ॿिया बि घणा हिन तख्ते दुनिया ते आया
बुजुर्ग ऐं भलारा ॿिया बि घणा हिन धरतीअ जे हर पासे थिया निर्वार निज़ारा ॿिया बि घणा नेकी ऐं भलाईअ वारा हिते अखे युन जा इशारा ॿिया बि घणा पर को बि न तुंहिंजो सानी सिंगार बणियो आ तुंहिंजे करे महबूबे खुदा मंज़ूर खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे हिन दुनिया जे हर गोशे में गुलजार बणियो आ तुंहिंजे करे महबूबे खुदा मंज़ूर खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे अल्लाह जी तो ते रहमत या अल्लाह जी तो सां उल्फत या तुंहिंजे करे हिन उम्मत ते के दीन इशाह शफ़क़त या इंसान तारन खां बि घणा पर आला तुंहिंजी अज़मत आ हर दीद बणी आ तुंहिंजे करे दीदार बणियो आ तुंहिंजे करे हिन दुनिया जे हर गोशे जो गुलजार बणियो आ तुंहिंजे करे महबूबे खुदा मंज़ूर खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे महकार मदीने वारी का हर साह करे थी सुरहो छॾे दिल पांजी चवे थी छो न विहा उन दर ते को उन धरतीअ ते को अजड़ो अॾे वसु को न हले थो काॾे वञा न त अॼु ई वञा बज़मी लॾे हिन सिंध जो हिकिड़ो शाइरड़ो बेदार बणियो आ तुंहिंजे करे हिन सिंध जो हिकिड़ो शाइरड़ो बेदार बणियो आ तुंहिंजे करे हिन दुनिया जे हर गोशे में गुलजार बणियो आ तुंहिंजे करे मन महबूबे खुदा मंज़ूर खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे हिकड़ी सदा पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिजा दिल जिया हिकड़ी सदा पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिजा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिजा दिल जिया हिकड़ी सदा मां दुखायल थी रहा तंग आसूरन कयो दिल थी चवे मां दुखायल थी रहा तंग आसूरन कयो दर्द जो दरमान थे पूरो हर अरमान थे
दर्द जो दरमान थे पूरो हर अरमान थे जे कंदा सूही सफर सूर लंदा पो सजा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिदा दिल जिया हिकड़ी सदा पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिदा दिल जिया हिकड़ी सदा थी रहा बीमार हिते चाक मुखे कर हली खाक उतड़ा जी खणा सा फटन ते मां रखा मुंहिंजो आहे लाजु ही मुंहिंजो आहे लाजु ही कीन घुर्जे बी दवा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिदा दिल जिया हिकड़ी सदा पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिदा दिल जिया हिकड़ी सदा पाक जाइन खे दिसी फरहत वठण जे लाइ हलऊं ढोते ज़मज़म भी पीअण मन खे उजरो ते करण हल अजीबन के दिसूं जिते सुतल आहिन कठा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिदा दिल जिया हिकड़ी सदा पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिदा दिल जिया हिकड़ी सदा सब निजारा पुरकशश साह के दींदा सुरूर नेण पवंदा ही ठरी खुशियुन जी खुलंदी पोदरी जे घड़ी आई उहा जे घड़ी आई इहा दूर गम थींदा सफा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिदा दिल जिया हिकड़ी सदा पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिदा दिल जिया हिकड़ी सदा सब निजारा पुरकशश साह के दींदा सुरूर नेण पवंदा ही ठरी खुशियुन जी खुलंदी पोदरी जे घड़ी आई इहा दूर गम थींदा सफा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिदा दिल जिया हिकड़ी सदा ज़ैन पुटड़ो ज़ैद ऐं गॾु हुजे अली सुफियान भी ज़हीर धारे जा सभई मूजिया जे ख्वाब थी कर हली पूरा उते घुर खुदा खां ही दुआ हल मदीने जी पसों रूह परवर बई फिदा दिल जिया हिकड़ी सदा पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसों रूह परवर बई फिदा दिल जिया हिकड़ी सदा चयो कुरान में आहिन सहाबा सादिक़ून मुखे पुराणो वक्त याद आ पीर ओठ में मुझो एकड़ो तमाम प्यारो दोस्त उन कुंड ते दुकान हो दर्जी जो अनवर मरहूम अल्लाह ताला उन जे कब्र जे मथा करोड़ा रम जा मियां नाज़िल फरमाए और घणो ज़मानो पुराणो ज़मानो मां इन दुकान में भी 72 रहता बाबू बुधाए तो रहो साईं मोहम्मद अनवर धारे जो दर्जी हाजी साहब पी जो नालो शाह अहमद उन ही टोपियूं ठाहींदो या कुछ एड़ो मसर बर्थ हो इन मौके में वरी गालबन हुन अंबवारी मस्जिद इन चौक जो दोस्तन के तो नालो रखूं फारूक आजम चौक हां मुके सन याद ना है पर गाल पुरानी याद हां
मौलाना उन्हें चयो मौलाना उन्हें शेर में शाहसी जो हाँ वो भाऊ उन्हें को शेर ठहरायो उन्हें ते उन्हें में दावत न रही हजरत साईं बेर वारा साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला उनके कब्र जे मथा करोड़ा रहमत नाज़िल फरमाए हजरत मौलाना अब्दुल रज़ाक मेको रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला उनके कब्र जे मथा में करोड़ा रहमत नाज़िल फरमाए उन्हनि के दावत ट्रेन नात जे हवाले से मुखे दावत आई मौलाना अब्दुल गनी मंसूर पहिरियों महजूर वो मंसूर उन्हनि को शेर ठायो इन चौक जे लाइ भाऊ बुधायो पुरानो दौर वो मुखे भी याद आयो उन्हें बोले छा चवाई थोड़ो थोड़ो तवज्जो उन्हें चो त वारो अज सरदार आ जुमे जो डी होयो जने जलसो चे वारो अज सरदार आ महलो वरी सालार आ वारो अज सरदार आ महलो वरी सालार आ चौकुड फारूक जे नाले सां रौनकदार आ उन्हें में मौलाना बमिसरा के बुधायो तो उन्हें शेर जा मौलाना चो छा चई चे वारो अज सरदार आ महलो वरी सालार आ चौकुड फारूक जे नाले सां रौनकदार आ ओ अज अची में खोल थो बिदअत संदोले खोल थो अज अची में खोल थो बिदअत संदोले खोल थो अज अची में खोल थो बिदअत संदोले खोल थो फैज़ मौलाना कुरैशी जो हिते निर्वार आ चौकुड फारूक जे नाले सां रौनकदार आ आखिरी मिसरो चई ही गजल मंसूर जो हर टाइप में रहंदो लजीज ही गजल मंसूर जो हर टाइप में रहंदो लजीज ही गजल मंसूर जो हर टाइप में रहंदो लजीज छो त खुद इमदाद जो आवाज मजेदार आ चौकुड फारूक जे नाले सां रौनकदार आ कुछ वक्त अॻु मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो उन को हवाल कयो उन में इहा ॻाल्हि कई जे अदा हाजी साहब सां को सीनो न साहे मुंहिंजे मुतलिक़ कंहिंखे चई इन माण्हूअ खे अलाह वारनि जूं दुआऊं थियल ज़ाहिर आहे इन्हनि माण्हुनि खां मां जो को तालुक़ त कोन हो पर इन्हनि ॿुधी ॿुधी मुंहिंजे लाइ दिलि में अलाह को कहिड़ियूं दुआऊं घुरियूं मुखे याद है मां हिकिड़े दफ़े हज़रत साईं बेर वारनि ॾे वयुमि चओ रहमतुल्लाह अलैह मां शेर पढ़ियोमि त ऐ पाक हवा अहवाल वञी कर अरबीअ सां चयमि ऐ पाक हवा अहवाल वञी कर अरबीअ सां हिन हालत जा हिन उम्मत जा अहवाल वञी कर अरबीअ सां मां इहो शेर चयमि त असांजे कूड़ आलमनि सुवारनि एतिराज़ कया मां बि मुंहिंजी बि जवानी एतिराज़ कयूं पोइ मां उन्हनि खे जवाब न ॾिनो मां सिधो हज़रत साईं बेर वारनि ॾे वयुमि साईं जन खे कचहरी लगी पई मां भी वही साईं जन से मिलुमि साईं जन हाल वाल पुछो मां साईं जन के मां निहारियुमि त हाणे ॿिनि माण्हुनि जे मुंहं ते कीअं साईं खे चवां मां साईं जन खे अर्ज़ु कयो साईं मां पंहिंजे मुंहं सां तव्हां सां अहवाल कंदुमि साईं जन फरमायो पुट हिन जमात में वांदा थियूं ओॾे ओभारे पासे पंहिंजो प्लाट आहे ओॾे मुंहिंजो थोरो कमु बि आहे ओॾे हलूं था भला तेसिताईं मां चयो साईं ठीकु आहे साईं जन ॿियनि खां हाल वाल वरिता आख़िरी वांदा थिया पोइ उन्हनि खे चऊं दादा मुंहिंजो थोरो कमु आहे मां उन सां वञा थो ओॾे प्लाट ॾे पोइ मूंखे चऊं त पुट असां साईं हज़रत साईं बेर वारा ऐं ॿियो मरहूम कादिर बख्श अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां बि किरोड़ा रम जमी फरमाए टियों मां असां टे ॼणा घिटीअ मां हलूं था ओभर तरफ़ मुंहुं करे पोइ साईं जन खे मां अर्ज़ु कयुमि त साईं मां हिकिड़ो शेर चयो अथमि उन ते कुझु आलम सुवारा मूं ते थोरो नाराज़ थी पिया आहिनि पोइ मां इन जे करे आयुमि त मां साईं जन खे अर्ज़ु कयां उहो शेर बि ॿुधायां त शेर सही आहे त चवां जे सही न आहे त पोइ न चवां साईं जन मूंखां पुछा कई त पुटु शेर कंहिंजो आहे मां अर्ज़ु कयुमि त सलीम ॻाढ़ी मोरीअ जो सलीम
मरहूम सलीम अल्लाह ताला उन जे क़ब्र जे मथां भी करोड़ा रहमत जा मींह नाज़िल फरमाए नालो तो कबियो पर तखल्लुसी हो सलीम पो साईं जन के जने मन सलीम नालो बुधाए तो साईं जन मूडे ने हारे करे चलो पटो ॾाढो सालिह इंसान हज़रत बेर वारा था जंहिं जे लाइ चवनि सालिह इंसान मां त सही हैरान थी तो साईं बेर वारो तो चए बड़ो वॾो सालिह इंसान आहे पोइ मूंखे चवंदो पुट ॿुधा हाणे मां घिटीअ में हलां वेठो साईं बेर वारनि खे शेर ॿुधाईंदो बि वञा थो साईं जन सॼो शेर ॿुधी करे चयो पुट पुट सही आहे बिल्कुलु तव्हां चवंदा कयो मां साईं जेको एतिराज़ था करनि पोइ पाण जेके जुमिला फरमायूं उहो मां इन करे ॿुधाईंदो आहियां पाण खे पढ़ाइण जे लाइ न पर नंढनि खे इन ॻाल्हि जे लाइ बि त उहे बि थोरो एहतियात करनि उमालक फतवा ॾियण जे लाइ पोइ साईं जन फरमाए थो पुट जेको एतिराज़ करे तव्हां उनखे चओ त तूं इन मक़ाम जो ई न आहे माना इहा शइ तो समझ को मथे आहे तंहिंजे करे तूं तव्हां चओ चई ऐ पाको हवा ऐ पाको हवा अहवाल वञी करे अरबीअ सां हिन हालत जा हिन उम्मत जा अहवाल वञी करे अरबीअ सां अॼु उम्मत फिरका फिरका थी अॼु मिल्लत तबका तबका थी अॼु उम्मत फिरका फिरका थी अॼु मिल्लत तबका तबका थी तौहीद परस्तन जी थी गिला अहवाल वनी करे अरबीअ सां पांजे दिल में खुश अल्लाह जी नेमत जो शुक्रियो अदा तो कया मुखे यकीन है हजरत साईं बेर वारन भी मुझे ला जरूर दुआ कई हजरत साईं अमरोटी साहब मोहम्मद शाह अमरोटी रहमतुल्लाह अल्लाह ताला उन जे कब्र जे मथो करोड़ा रहमत जा मींह उनन सां खोड़ सारा हवाल पर हां मां बुधाइंदुस त ई यका हवाल थींदा हजरत साईं हाफिज महमूद असद हारे जवी रहमतुल्लाह उनन सां खोड़ खोड़ कचरियूं उनन जो दुआऊं हजरत अमरोटी जो दुआऊं हजरत बेर वारन जो हजरत मोहम्मद आलिम जरार पहोड़ वारा उन्हनि जो दुआऊं हजरत मोहम्मद याकूब सुमरानी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जो दुआऊं हजरत सैयद अब्दुल्ला शाह बुखारी त मूंखे दुआउनि सां अॾे उन्हनि जो दुआउनि जो असर हजरत साईं हैदरी साहब जिन उन्हनि खे ॾिठो या ॿुधो उन्हनि जो ताल्लुक मूंसां जेको उहो बि दुनिया जे ॾाढो लिकियल शिकल कोन्हे इन्हनि बुज़ुर्गनि जे दुआउनि सां अल्हम्दुलिल्लाह अबे अम्मा जे दुआउनि सां मां अम्मा जे ॾाढो आहियां ऐं अञा बि शींहं वांगुरु गजां छॾींदो त मां हलंदुमि कलाक छा त ॿ कलाक हलंदुमि हा ईअं न आहे थोरो हाणे अचो त वरी हिन पासे ॾे मां अचां हा मां ईअं चवंदो आहियां त दोस्त उहे जेके हुजनि साहिब ज़ौक़ मूंखे ॿुधनि ऐं मुंहिंजे ॻाल्हि खे सम्झनि बि ईअं छड़ो हेॾो हेॾो वाह वाह सां न ॿुधनि पोइ भले सुभान अल्लाह जो आवाज़ गूंजे बाक़ी छड़ो मां चवां थो उथी ॿियो सुभान अल्लाह त उथंदो मजबूर थी करे दिलि में खणी कीअं हुजे पर मजबूर थींदो ईअं छा चवां थो के रब चयो क़ुरान में आहिनि सहाबा सादिक़ून आहिन सहाबा सादिक़ून रब चयो क़ुरान में आहिन सहाबा सादिक़ून आहिन सहाबा सादिक़ून जन्नती आहिन समूरा मानवारा मुहतदून मानवारा मुहतदून जन्नती आहिन समूरा मानवारा मुहतदून मानवारा मुहतदून गैबते ईमान आणन खर्चुकन प्या माल मां खर्चुकन प्या माल मां الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون गैबते ईमान आणन खर्चुकन प्या माल मां खर्चुकन प्या माल मां सब किताबन के मञन सब किताबन के मञन बिल आखिरत हम योकिनून बिल आखिरत हम योकिनून रब चयो क़ुरान में आहिन सहाबा सादिक़ून आहिन सहाबा सादिक़ून जन्नती आहिन समूरा मानवारा मुहतदून मानवारा मुहतदून से सिधी ई वाट ते आहिन दसल जा रब खां जा दसल आ रब खां थो चवे क़ुरान तिन जे लाइ आहिन मुफ़्लिहून से ई आहिन मुफ़्लिहून थो चवे क़ुरान तिन जे लाइ आहिन मुफ़्लिहून
हा उहे मुफ़्लिहून जिन भी याराने मुहम्मद के चयो सुफहावा हा चयो सुफहावा चौनी तो इन वांगुर ईमान ये सुफहा जिन महबूब मोहम्मद करीम जे सहाबा के सुफहा चयो वो मौलविन न अवाम न अल्लाह उन जो जवाब पाण में ॾेई छॾियो खबरदार मुझे महबूब यारन के सुफहा था चयो तहां पाण बेवकूफ़ आयो उहे न आहे जिन भी याराने मोहम्मद के चयो सुफहा हा चयो सुफहा खुद उहे सुफहा आहिन पर उहे ला यालमून दर हकीकत हिन फसादी जे चवन था मुस्लिहून बेअकल बेसमझ नादा ऐं चरिया ला यशऊरून रब चयो क़ुरान में आहिन सहाबा सादिक़ून जन्नती आहिन समूरा मानवारा मुहतदून अत्ताइबून आबिदून हामिदून साइहून नेकिन जो हुक्म कंदड़ राक़िऊन साजिदून रब चयो क़ुरान में आहिन सहाबा सादिक़ून जन्नती आहिन समूरा मानवारा मुहतदून पढ़ तराहुम रुकअन सुजदा क़ुरान में पढ़ तराहुम रुकअन सुजदा क़ुरान में राज पो अल्लाह जो ऐं फज़ल उन जो यबतगून तिन जे दिलयुन में अतकवा रब वतो आ इम्तिहान तह करे क़ुरान फरमायो उन लय मुत्तक़ून रब चयो क़ुरान में आहिन सहाबा सादिक़ून जन्नती आहिन समूरा मानवारा मुहतदून ऐं मुनाफ़िक़ ले चयो क़ुरान आहे साफ़ जे मिले तिनखे त राज़ी न त इज़ा हुम यस्ख़तून मदह तिन जी आ ग़ुलाम क़ादिर सजे क़ुरान में खौफ तिन ते को न हूंदो पिण वला हुम यहज़नून रब चयो क़ुरान में आहिन सहाबा सादिक़ून जन्नती आहिन समूरा मानवारा मुहतदून इलाही अदब सां मूं हथड़ा खयाहिन तू कर माफ़ मूंखे घणा ॾोह कयाहिन इलाही अदब सां मूं हथड़ा खयाहिन तू कर माफ़ मूंखे घणा ॾोह कयाहिन इलाही अदब सां मुना चीज़ बदकार जो पर्दो रखियो थी सतारीअ जी चादर ढकियो थी सतारीअ जी चादर ढक रखियो थी खुदा पाक थो ही वॾा वड़ कया तू कर माफ़ मूंखे घणा ॾोह कयाहिन इलाही अदब सां मूं हथड़ा खयाहिन
तू कर माफ़ मूंखे घणा ॾोह कया आहिनि इलाही अदब सां ओए कयम ॾोह पोइ भी रहियो रिज़्क़ जारी कयो ॾींहुं हिकिड़ो तो बंद की न बारी ओ कयम ॾोह पोइ भी रहियो रिज़्क़ जारी कयो ॾींहुं हिकिड़ो तो बंद की न बारी कयो ॾींहुं हिकिड़ो तो बंद की न बारी कई तामतुं जे अता सां चखिया आहिनि कई तामतुं जे अता सां चखिया आहिनि तूं कर माफ़ मूंखे घणा ॾोह कया आहिनि इलाही अदब सां ओ ज़मीं आसमान जो तू मालिक खुदाया अंधा बोड़ा गूंगा जदा तो जियारा ज़मीं आसमान जो तू मालिक खुदाया अंधा बोड़ा गूंगा जदा तो जियारा अजब रंग तुंजा दुनिया में ॾिठा तू कर माफ़ मूंखे घणा ॾोह कया आहिनि इलाही अदब सां ओ कया ना उम्मीदी मुझो मरक नाहे मुहम्मद जे सदके ही छड़ मुंह जलाए छड़ा के बख्शे मुझड़ा बंदा छजई के बख्शे मुझड़ा बंदा तू कर माफ़ मूंखे घणा ॾोह कया आहिनि इलाही अदब सां ओए खताकार खिलजी ॾिसी ॾोह तड़पी करे अर्ज़ सजाद रोई तो दर ते मुसजदे में कादिर निरड़ नक गठाहिन मुसजदे में कादिर निरड़ नक गठाहिन तुम कर माफ़ मूंखे घणा ॾोह कया आहिनि इलाही अदब सां बोला कल कैदी गुवांटा नामो बस अल्लाह की कुदरत अल्लाह ताला पांजे बंदन के पांजी कुवत दिखारी 1400 साल का दुनिया में पान के सुपर ताकत समझण वारा मुल्क हिकड़ो न पर कई काफरन जा गडल मुल्क अफगानिस्तान के मुजाहिदन के मथा बमबारी शुरू कई केतरा मुजाहिद शहीद था लेकिन मुजाहिदन मुर्सीअ सां उन्हनि जो मुक़ाबलो कियो दुनिया अखियुनि सां ॾिठो 20 सालनि खां पोइ अल्लाह ताला उन सुपर ताकत सदाईंदड़ जा वुज़ू ही टोड़े पेरे उघाड़ा कपड़ा फाटल अल्लाह ताला उन्हनि खां उहो कम वरतो जो इंसान दुनिया जो अकुल हैरान आ दिल घुरे थी त आखिर में इहो शेर भी अवां के ॿुधायूं वञा थोड़ो तो असां ब्रादर मोहतरम आयो आहे पर मां उन सां माज़रत हिकड़े शेर जी बोल छा आहिनि कल कैदी गुवांटा नामू जा कल कैदी गुवांटा नामू जा जग जिन के लगल जंजीर ॾिठा जग जिन के लगल जंजीर ॾिठा कल कैदी गुवांटा नामू जा कल कैदी ईमान के ताज़े करण जे लाइ मां ॿुधायां थो मूंखे यादि आहे उहो दौर मूंखे यादि परवेज़ मुशर्रफ जो दौरो जॾहिं तालिबान ते अमेरिका जी यलगार थी पाकिस्तान जी सरजमीन उन में इस्तेमाल थी अल्लाह को दुआ है अल्लाह ताला छल अॻिते भी पाकिस्तान के अहिड़नि बदमाशन खां महफ़ूज़ फरमाए उन परवेज़ मुशर्रफ दीन वारन सां केॾियूं वेधड़ियूं कयूं दुनिया खां लिकल शकल कोने जामे हफ्स जो नज़ारो दुनिया जे आॾो आहे ईमान वारन जे आॾो आहे जेके औरतुनि जे हक़नि जी अलमबरदारी करण वारा ऐं दावा करण वारा बबांगे दुल आलमन ते चथरू करण वारा त औरतुनि जा हिननि वटि हक़ कोन्हनि उन्हनि बदमाशनि उन्हनि मुसलमाननि जे न्याणियुनि पर्देदार औरतुनि ते अहिड़ी केमिकल इस्तेमाल कई जो हुननि जा जिस्म हॾ बॾ ॻरी विया इहे पाणीअ में वही वयूं कंहिंखे ख़बर न पई त केतिरा हज़ार न्याणियूं वयूं
आलम सुगूरन के जकड़ाए करे तालिबानन के जकड़ाए सजो तबाही मचराई परवेज मुशर्रफ खान अल्लाह ताला तेस्ते उन शख्स के मारियो ना अल्लाह ताला तेस्ते उन की जीरो रखियो पर बीमारी की हालत में मां पाण इंटरव्यू बुधो मास चे पे तो लख मानू में एकड़े मानू के या बीमारी थी अल्लाह जी मुखे दिनी अना त बी दुनिया तुझो मौत इबरत वारो दिसती इंशाअल्लाह वो परे वक्त कोने मां कल भी उन मैदान ते बबांगे दुहल पे आवाज उठारा केड़ा चो घणा चे मां चो काबुल ऐं कंधा रखे विकणी जग दिल में मौज मल्हाए थो मोगा मुशर्रफ कहर खुदा के पाण दे पाण घुराए थो काबुल ऐं कंधा रखे विकणी कलब वो चेम मुझो जड़ो हाल आ जेड़ी मुजी समझ ब्रिगो में कोन उन्हें जे मौजूदगी में ये पे बबांगे दुहल आवाज उठारे जो तालिबान सा हमदर्दी पे कहम केड़ी चेम तालिबान जे लाए पे चेम त ता दिल न घबरायो ये लाह चाड़ा थींदा छा चेम पे ए मुजाहिद इरादन के मजबूत रखो दिल शिकस्तो न थी ज़ाहिरी हारते दिल शिकस्तो न थी हार दे जीत दे आहे रब जी रज़ा दीन खातिर चढ़ी तू चुके धार ते तो पांजो वारो वजायो बाकी हार जी त अल्लाह जे हथ में आ जेकर कुछ वक्त आरजी तो के तकलीफ पहुंची आ तो तू ओ दख याद कर अब तू ओ दख याद कर दिल न घबरा वरी मौको तो जो इंदो अल्लाह 20 सालन का पो अखिन सा मौको देखारो मां भी जीरो ओए तालिबान भी अल्लाह ताला पांजे मेहरबानी सा मैदान ते आने देखारिया त इहे थव मुजाहिद अल्लाह ताला मुजाहिदन जी मदद जरूर कंदो कुछ दुख सुख थींदा इनन मो अल्लाह ताला सब्र सा गुजरण जी तौफीक अता फरमाए शेर उनन तालिबानन जे ला छाचम चे कल कैद गुवांटाना मुंजा जग जिन के लगल जंजीर डिठा जग जिन के लगल जंजीर डिठा अज तख्ते काबुल जा वाली अज तख्ते काबुल जा वाली ऐ महल सदर जामीर डिठा ऐ महल सदर जामीर डिठा कल कैद गुवांटाना मुंजा कल कैद गुवांटाना मुंजा जग जिन के लगल जंजीर डिठा जग जिन के लगल जंजीर डिठा अज तख्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जामीर डिठा कल कैद गुवांटाना मुंजा ओ अमेरिका ने तो हारे व्या अमेरिका ने तो हारे व्या हक वारा तिन के मारे व्या हक गालिब आयो आयो वा हक गालिब आयो आयो वा भगा बातिल साण मुशीर डिठा भगा बातिल साण मुशीर डिठा कल कैद गुवांटाना मुंजा कल कैद गुवांटाना मुंजा जग जिन के लगल जंजीर डिठा अज तख्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जामीर डिठा कल कैद गुवांटाना मुंजा कल कैदी ओ दिनऊ कुफर के गहरा घाव जख्म तालिबानन तिन जा उखेड़ा कदम दिनऊ कुफर के गहरा घाव जख्म तालिबानन तिन जा उखेड़ा कदम कुफार जे टैंकुन गार्डन ते कुफार जे टैंकुन गार्डन ते अज़ान दींदे महमीर डिठा कुफार जे टैंकुन गार्डन ते अज़ान दींदे महमीर डिठा कल कैद गुवांटाना मुंजा जग जिन के लगल जंजीर डिठा अज तख्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जामीर डिठा कल कैद गुवांटाना मुंजा कल कैदी ओ खट्टी दाढ़ी पटकन वारा वया खट्टी दाढ़ी पटकन वारा वया जुतियूं फाटल पेरे उघाड़ा हुया
खटी दाढ़ी पटकन वारा वया जुतियूं फाटल पेरे उघाड़ा हुया पर याद दियारिया शाहीनन पर याद दियारिया शाहीनन दुनिया के छठीअ जा खीर ॾिठा पर याद दियारिया शाहीनन दुनिया के छठीअ जा खीर ॾिठा कल कैदी गुवांटा नामुअ जा कल कैदी तिन माफ़ीअ जो ऐलान कयो ॼण आहे लात सिरी बचयो तिन माफ़ीअ जो ऐलान कयो ॼण आहे लात सिरी बचयो मूं पाण उन्हनि जे अखियुनि मां मूं पाण उन्हनि जे अखियुनि मां मूं पाण उन्हनि जे अखियुनि मां ख़ुशिन जा वहंदे नीर ॾिठा कल कैदी गुवांटा नामुअ जा जग जिन खे लॻल ज़ंजीर ॾिठा अॼु तख़्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जा मीर ॾिठा कल कैदी गुवांटा नामुअ जा कीअं यूसुफ सोणो असीर थियो पोइ मिस्र जो वाली वज़ीर थियो इन रीत गुलाम कादिर उलरा इस्लाम जशेर ज़हीर ॾिठा इन रीत गुलाम कादिर उलरा इस्लाम जशेर ज़हीर ॾिठा कल कैदी गुवांटा नामुअ जा जग जिन खे लॻल ज़ंजीर ॾिठा अॼु तख़्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जा मीर ॾिठा कल कैदी गुवांटा नामुअ जा।